अस्सलाम वालेकुम टेक्निकल सिंधी चैनल में खुश आमदीद। जी बिल्कुल दोस्तों, जेकॾहिं अवां वटि ज़ोंग सिम आहे ऐं अवां कोड के ज़रिए इहो मालूम करणु चाहियो था त अवां जे NIC नंबर ते ज़ोंग जूं सिमां घणियूं हली रहियूं आहिनि, त उहो बि आसान तरीक़े सां हाणे अवां मालूम करे सघो था। सिर्फ़ु NIC नंबर तव्हांखे मिलाइणो आहे ऐं उहो कोड मिलाइणो आहे ऐं तव्हां ॾे फौरी मैसेज ईंदो ऐं उन में तव्हांखे उहे नंबर ॿुधाया वेंदा नेटवर्क जी तरफ़ां त तव्हांजी NIC नंबर ते हेतिरियूं सिमां हली रहियूं आहिनि। त देरि नथा कयूं, हलूं था तव्हांखे तरीक़ो ॿुधायूं था। त पर उन खां पहिरीं तव्हांखे नंढड़ी गुज़ारिश असां बार बार कंदा आहियूं त असांजे वीडियो खे लाइक कंदा कयो ऐं जेके नवां दोस्त आया आहिनि उहे बि असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि त उन्हनि जी वॾी मां वॾी महिरबानी थींदी ऐं असांजी जेका आहे त हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं असां वधीक तव्हांजे लाइ महिनत करे सुठा वीडियो खणी ईंदासीं। त हलूं था मैसेज जे तरफ़। सभ खां पहिरीं तव्हांखे राइट मैसेज में वञिणो आहे ऐं राइट मैसेज में तव्हांखे मैसेज सेंड करिणो आहे 7911 ते 7911 ते तव्हांखे पंहिंजो NIC नंबर जेको आहे त मैसेज करिणो आहे ज़ोंग सिम तां। मां बि पंहिंजो नंबर NIC नंबर हिते लिखी ॾेखारियां थो तव्हांखे, पोइ तव्हां ॾिसजो त जेको मूं वटि मैसेज अचे थो ज़ोंग जी तरफ़ खां सेंड कयूं था। कुझु सेकंड मां वेट कयां ऐं दोस्तनि खे थोड़ो वेट कराईंदुसि त मूं वटि मैसेज अची वियो आहे, आपकी दरख्वास्त मौसूल हो चुका है, अगले SMS के का मतलबा नंबर फराम की जाएगी। त हीउ ॾिसो मथे हेठि ॿियो मैसेज आयो आहे, मुंहिंजो ज़ोंग जो नंबर बि अची वियो आहे ऐं मुंहिंजी NIC बि अची वई आहे। त इन्हनि ते हिननि जो चवणु आहे तव्हां वटि फ़िलहाल ही हिकिड़ो नंबर इस्तेमाल में आहे। त अहिड़े नमूने सां अवां बि पंहिंजी ज़ोंग सिम तां 7911 ते पंहिंजो NIC नंबर मोकिले ऐं चेक करे सघो था त तव्हां वटि केतिरा नंबर हली रहिया आहिनि। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो, पर जेकॾहिं तव्हां दोस्त पंहिंजे वीडियो जो बैकग्राउंड चेंज करणु चाहियो था ऐं तव्हांखे ख़बर न आहे त उन जे लाइ मां डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनी आहे वीडियो जी, उहा वीडियो मुकमल ॾिसी करे तव्हां बि पंहिंजो वीडियो जो जेको पोयों बैकग्राउंड आहे ग्रीन करे सघो था। कहिड़े बि जॻह ते आहियो तव्हां, किथे बि तव्हां वीडियो शूट कयो था ऐं पोयों उन जो बैकग्राउंड तव्हां साओ या ॿियो को करणु चाहियो था त उन जे लाइ ही वीडियो मूं डिस्क्रिप्शन में रखियो आहे, उन ते वञी तव्हां ॾिसी पंहिंजो उहो वीडियो बैकग्राउंड चेंज कयो।